मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सिंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं, नामवर कालम निगारनि ऐं अहम लेखकनि जा मज़मून ऐं ॿियो घणो कुझु रोज़ानो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां अहम ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहे फाज़िल चन्ना। सभ खां पहिरीं अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अहम सुर्ख़ी आहे त वज़ीर आज़म जी चीफ जस्टिस सां 2 कलाक मुलाक़ात। वज़ीर आज़म सुप्रीम कोर्ट पहुची चीफ जस्टिस साक़िब निसार सां मुलाक़ात कई। इदारनि में बहितर राब्तनि, वाटर पॉलिसी, तकबंदियन ऐं निगरान सेटअप बाबति ॻाल्हियूं। शाहिद ख़ाक़ान जी सिहत, सेवरेज, साफ़ पाणी ऐं तइलीम ते कम वधीक तेज़ करण जी ख़ातिरी। तकड़े इंसाफ़ लाइ वसीला फराहम कबा। टैक्स बाबति मुआमलनि खे तेज़ीअ सां ॾिठो वेंदो। अदलिया पंहिंजे आईनी ज़िम्मेवारी बिना ख़ौफ़ जे पूरी कंदी रहंदी। चीफ जस्टिस साक़िब निसार। वज़ीर आज़म जी दरख़्वास्त ते चीफ जस्टिस साक़िब निसार सां मुलाक़ात थी। दरख़्वास्त अटॉर्नी जनरल ज़रिए कई वई। सुप्रीम कोर्ट जो तर्जुमान चीफ जस्टिस चयो आहे त हुसैन हक़ानी ख़ातिरी बावजूद कीअं मुल्क मां भॼी वियो। मेमोगेट स्कैंडल में परॾेही सेक्रेटरी ऐं घरू सेक्रेटरी अॼु सुप्रीम कोर्ट में तलब कया विया आहिनि। हीअ अदालत जी इज़त जो सुवाल आहे। छा मुआमलो डिघो न पियो थींदो वञे? चीफ जस्टिस जा रिमार्क्स। अहम सुर्ख़ी आहे त भारत चयो आहे त दरियाउनि ते 3 डैम ठाहे पाकिस्तान जो पाणी रोकींदासीं। बरसाति न थियण सबबि पाणीअ जे बहिरान दौरान उन्हनि 3 डैमनि जो पाणी इस्तेमालु करे सघूं था। हिंदुस्तान जे विरासत बैदि भारत जे हिसे में 3 दरिया आया, पर उन वक़्तु पाणी इस्तेमालु न करे सघियासीं। वफ़ाक़ी हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त उन्हनि 3 दरियाउनि ते 3 डैम ठाहे पाणीअ गॾु कयो वेंदो। अहम ख़बर आहे त काल्ह गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासीअ जी सदारत में थियो, जंहिंमें सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह, KPK जे परवेज़ खटक, बलूचिस्तान जे वॾे वज़ीर अब्दुल क़ुद्दूस बज़ंजो, पंजाब जे नाणे वारे वज़ीर आयशा गौस बादशाह समेत ॿियनि लाॻापियल इदारनि जे सरबराहनि शिरकत कई। इजलास में प्लानिंग कमीशन जे डिप्टी चेयरमैन सरताज अज़ीज़ क़ौमी वाटर पॉलिसीअ ते तफ़सीली ब्रीफिंग ॾींदे चयो त पाकिस्तान पाणीअ जे बहिरान मां गुज़रंदड़ मुल्कनि जे लिस्ट में शामिल आहे। वधंदड़ आबादी ऐं मुख़्तलिफ़ मुआशी शोबनि जी तरक़ीअ लाइ
पाणीअ जे वसीलनि जो बहितर इस्तेमाल करण लाइ पाणी ज़ख़ीरनि खे वधाइण लाज़मी आहे, जंहिंमें वाटर काउंसिल ऐं सूबाई सतह ते इदारा जोड़ण शामिल आहे। जॾहिं त ही पॉलिसी दिफ़ाई ज़रूरतनि ऐं माहौलियाती पॉलिसी 2012 खे नज़र में रखे ठाही वई आहे। इन चयो त पाणी वसीलनि जे बहितर इस्तेमाल लाइ इंतज़ामनि जी नोयत जा वफ़ाक़ी ऐं सूबाई सतह ते इदारा क़ाइमु कया वेंदा। ज़रियनि मूजिबि ब्रीफिंग बैदि सिंध ऐं KPK जे वॾनि वज़ीरनि चयो त पॉलिसी में अञा वधीक तजवीज़नि जी ज़रूरत आहे, जंहिं करे मंज़ूरी जल्दबाज़ीअ में न कई वञे। जॾहिं त ज़रियनि मूजिबि सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त क़ौमी वाटर पॉलिसीअ ते सिंध खे कुझु पाणी ज़ख़ीरनि ऐं डैमनि जे हवाले सां तहफ़ुज़ात आहिनि। सरदार अज़ीज़ जे ब्रीफिंग बैदि इहो फ़ैसिलो कयो वियो त उन में सूबनि खां अञा वधीक तजवीज़ूं वठी शामिल कयो वेंदो, जंहिं बैदि उन जी मंज़ूरी वरिती वेंदी। उन बैदि मंज़ूरी ईंदड़ इजलास ताईं मुलतवी कई वई। CCI इजलास में शुमारियात खाते जे सेक्रेटरी 5% ब्लाकनि जे ॻणप जी तस्दीक लाइ थर्ड पार्टीअ खां ॻणप कराइण वारे मामले ते ब्रीफिंग ॾिनी ऐं थर्ड पार्टीअ खां ॻणप कराइण जी हिदायत कई वई। इजलास में कणक ऐं खंड जे इमदादी क़ीमत ते पिणु ग़ौर कयो वियो ऐं पास्को जे हवाले सां रिआयत वारे सब्सिडी ते ब्रीफिंग ॾिनी वई। रमज़ान पैकेज ते यूटिलिटी कॉर्पोरेशन वारनि ब्रीफिंग ॾिनी। अहम ख़बर आहे त गुज़िरियल ॾींहुं क़ौमी असेंबलीअ जे तक बंदियुनि जे हवाले सां क़ाइमु ख़ुसूसी कमेटीअ जे वर्किंग ग्रुप जो इजलास दानियाल अज़ीज़ जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में चयो वियो त आम चूंडूं वक़्त ते थींदियूं ऐं अहिड़ी का बि रुकावट अचणु न ॾींदासीं। जॾहिं त इजलास में इहो अज़म पिणु कयो वियो त इलेक्शन कमीशन जे मामलनि में मुदाख़लत न कई वेंदी। इजलास में तकबंदियुनि जे हवाले सां तफ़सील पिणु तलब कयो विया। इजलास में दानियाल अज़ीज़ ब्रीफिंग ॾींदे चयो त क़ौमी असेंबलीअ सां गॾोगॾु सूबाई असेंबलियुनि जे तकनि में आबादी जे फ़र्क़ जो जाइज़ो वरितो आहे। हिन चयो त तकबंदियुनि में कुझु रूल्स जे ख़िलाफ़ वर्ज़ी कई वई आहे। दानियाल अज़ीज़ इलेक्शन कमीशन खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो त इलेक्शन कमीशन जो अमलो पार्लियामेंट ऐं इलेक्शन कमीशन खे वेढ़ाइणु चाहे थो। हिन चयो त तकबंदियूं कंहिं कयूं आहिनि, असां स्टेक होल्डर आहियूं, असांखे नथो ॿुधायो वञे। इलेक्शन कमीशन आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार आहे, उनजी ख़ुदि मुख़्तियारीअ जो असां तहफ़ुज़ कंदासीं। दानियाल अज़ीज़ चयो त 40% तकनि में आबादीअ जे हिसाब सां 10% खां वधीक फ़र्क़ु आहे। हिन चयो त आम चूंडूं वक़्त ते थींदियूं ऐं पार्लियामेंट अहिड़ो को बि कमु न कंदी जंहिंसां चूंडूं देर जो शिकार थियनि। हिन चयो त चूंडुनि में देर लाइ कंहिंखे बि पार्लियामेंट जो सहारो वठणु न ॾींदासीं। हाणे बि वक़्तु आहे त इलेक्शन कमीशन कानून ऐं क़ाइदनि मुताबिक़ तकबंदियूं करे। किथे उबूरी आदमशुमारी रिपोर्ट ते तकबंदियूं चूंडुनि जी देर जो सबबु न बणजनि। इजलास में इलेक्शन कमीशन पारां कंहिं बि शिरकत न कई। इलेक्शन कमीशन तरफ़ां मोकिलियल ख़त इजलास में पढ़ी ॿुधायो वियो, जंहिं मुताबिक़ चयो वियो आहे त जेकॾहिं कंहिंखे तकबंदियुनि जे हवाले सां एतिराज़ आहिनि त 3 अप्रैल ताईं पंहिंजा एतिराज़ जमा कराइनि। ख़त में इहो बि चयो वियो आहे त इलेक्शन एक्ट में तकबंदियुनि ते एतिराज़नि जो तरीक़ेकार वाज़े आहे, जॾहिं त शुमारियात खाते तरफ़ां ॿुधायो वियो आहे त अप्रैल जे आख़िर में आदमशुमारी जे हतमी रिपोर्ट जारी कई वेंदी। इजलास में इहो बि वाज़े कयो वियो त हेल ताईं तकबंदियुनि जे हवाले सां 57 एतिराज़ साम्हूं आया आहिनि। क़ौमी असेंबलीअ जे ख़ुसूसी कमेटी इलेक्शन कमीशन खां तकबंदियूं कंदड़ ऑफिसरनि जा तफ़सील पिणु तलब करे वरिता ऐं शुमारियात खाते जे अख़्तियारनि खे सुभाणे ॿीहर तलब करे वरितो आहे। अहम सुर्ख़ी आहे त हायर एजुकेशन कमीशन में 11 अरब 34 करोड़ जूं बेज़ाब्तिगियूं, HAC में 11 अरब 34 करोड़ खां वधीक जूं बेज़ाब्तिगियूं थियूं आहिनि। इख़्तियारनि जो इंकशाफ। मुल्क जी वॾी यूनिवर्सिटियुनि जे तरक़ियाती मनसूबनि में बि 1 अरब 67 करोड़ जूं बेज़ाब्तिगियूं थियूं आहिनि। पब्लिक अकाउंट्स कमेटी HAC जे यूनिवर्सिटियुनि खे मिलंदड़ ग्रांट जा तफ़सील तलब करे वरिता आहिनि। अहम ख़बर आहे त तइलीम वारे सूबाई वज़ीर जाम महताब ॾहर एतिराफ़ कयो आहे त सिंध में अमीरनि जा ॿार ख़ानगी स्कूलनि में सिंधी ॿोली नथा पढ़नि ऐं न ई वरी स्कूल वारा खेनि पढ़ाइनि था। बाक़ी ॿियनि तबक़नि वारनि जा ॿार सिंधी पढ़नि था। कुझु स्कूलनि खे
सिंधी न पढ़ाइण ते नोटिस जारी कया विया आहिनि। काल्ह सिंध असेंबलीअ जे कमेटी रूम में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिन वधीक चयो त सिंध में स्कूलनि जे तरक़ियाती बजट 24 अरब रुपया रखी वई आहे। वर्ल्ड बैंक जे सहकार सां उन में 24% इज़ाफ़ो कयो वियो आहे। हिन चयो त तइलीम खाते जे 42,383 स्कूलनि मां 38,132 स्कूल प्राइमरी, 1,640 मिडल, 1,730 सेकेंडरी ऐं 249 हायर सेकेंडरी स्कूल आहिनि, जिन मां चूंड करे 4,560 स्कूलनि खे मॉडल बणायो वियो आहे। हिन चयो त बायोमेट्रिक निज़ाम खां पहिरीं 40% हाज़िरी हुई, उन निज़ाम बैदि हाणे हाज़िरी 72 खां 75% थी वई आहे। बायोमेट्रिक जा नतीजा मिली रहिया आहिनि। इन चयो त गुरबत खे नज़र में रखंदे हुकूमत पहिरीं खां इंटर ताईं तइलीम मुफ़्त कई आहे। नियाणियुनि खे 3500 रुपया वज़ीफ़ो ॾिनो पियो वञे। पहिरीं छा थींदो उन ते नथो ॻाल्हायां। हिन चयो त सिंध एजुकेशन फाउंडेशन जे 2400 स्कूलनि में 5.5 लख ॿार तइलीम पिराइनि पिया। ठठे, बदीन, जामशोरे ऐं दादूअ खे फोक्स कयो वियो आहे। उते इमारतूं सेफ खे ॾींदासीं। हिन चयो त सिंध पहिरियों सूबो आहे जेको अर्ली चाइल्ड हुड ते कमु करे रहियो आहे। 1000 चाइल्ड हुड उस्ताद भर्ती कंदासीं। उनखां सवाइ 6000 जूनियर स्कूल टीचर भर्ती कंदासीं। इंग्लिश, साइंस, हिसाब ऐं कंप्यूटर साइंस जा उस्ताद खणंदासीं। हिन साफ़ियुनि जे सवालनि जा जवाब ॾींदे चयो त 1400 स्कूल आबादीअ खां ॿाहिरि हुआ। 2024 स्कूल खोलाया विया। उन्हनि जा तफ़सील वेबसाइट ते बि ॾिना विया आहिनि। स्कूलनि में बिजली, पाणी ऐं ॿियूं सहूलियतूं ॾियण लाइ हुकूमत कमु करे रही आहे। पहिरीं फोक्स कयल स्कूलनि ते कमु कयो वेंदो। हिकु सवाल जे जवाबु ॾींदे हिन चयो त संदसि ॿार सरकारी स्कूलनि में तइलीम नथा पिराइनि, ख़ानगी स्कूलनि में पढ़नि था। हैदराबाद तहलके बाराड़ी जा सवें ॻोठ अकरम वाह सबबि मुतासिर थी रहिया आहिनि। अकरम वाह जे ॿिन्ही कपनि तां सीमट ऐं सिरूं ॻरी वियूं आहिनि, जंहिं सबबि सीपेज जो ख़तरो वधी वियो आहे। टंडो आलम, मरी, बोहकी, सहवार, यूसीअ में हज़ारें एकड़ ज़मीन ज़रई पोख जे क़ाबिल न रही आहे। 100 एकड़ ते पोखियल अंब जा वण बि ख़तम थी विया आहिनि। सीपेज रोकण लाइ सिंध सरकार ऐं अपाशी खाते कंहिं क़िस्म जो उपाउ न वरितो आहे। न वरी मुतबादल सिम नाले जी खोटाई कई वई आहे। सर्वे मूजिबि अकरम वाह मां ज़ेर ज़मीन निकिरंदड़ ख़राब पाणी ज़रई फ़सुल लाइ कारआमद ज़मीन खे ख़राब करे छॾियो आहे। ज़रई फ़सुल पोखजण बंदि थी विया आहिनि, जंहिंमें बाजरी, ज्वार ऐं केले जे फ़सुल जी पोखाई नथी थिए। ॻोठाणनि मूजिबि अॻु में ॼाणायल फ़सुल जी पोखाई सबबि लखें रुपयनि जो फ़ाइदो थींदो हो, जॾहिं त शेरवाह, हूसड़ी शाख, बिलोरी शाख, राहूकी शाख ऐं ॻोठाणो जे पुछड़ीअ में पाणी नथो अचे ऐं शाखूं लटिजी वियूं आहिनि। पाणी न पहुचण सबबि 25,000 एकड़ ज़मीन मुतासिर थी आहे ऐं पीअण जो पाणी अणलभ थी वियो आहे। OGDCL इंतिज़ामिया तरफ़ां ऐलानियल पाणीअ जे स्कीम पिणु रोलड़े जो शिकार आहे। ॻोठाणनि खे तेल कंपनीअ तरफ़ां कंहिं वक़्तु पाणीअ जा टैंकर फ़राहम कया वेंदा आहिनि, जॾहिं त हज़ारें आबादी ते मुश्तमिल ॻोठ, जंहिंमें ॻोठ हाजी पलियो खोसो, मुराद रिंद, मोहम्मद जाम खोसो, माछी, अब्दुल्ला चांडियो, गाज़ी कोराई, जाम महर, हाजी यूसुफ खोसो, ॻोठ जुमू खोसो, हाजी यूसुफ खोसो, इमाम बख़्श लुंड, मिठल ख़ान लुंड, मीरल खोसो, आरिफ काका, हबीब उन्नड़, ख़ान मोहम्मद उन्नड़, ओको पटेल, उमेद अली खोसो, मोहम्मद अली खोसो, ठारू मरी, गुल मोहम्मद भुरगड़ी, साबू उन्नड़, शेख रेहान, आगेडिनू शाह, हाशिम माछी, टंडो आलम ख़ान मरी, हाशिम कालियारो, हाजी हुसैन, काज़ी ऐं ॿिया ॻोठ मुतासिर थी रहिया आहिनि। मिठीअ मां असां वटि अहम ख़बर आहे त तरपारगढ़ ज़िले में सख़्त गर्मियूं ईंदे ई सूरत हाल संगीन थी वई आहे। समूरनि तहलकनि मिठी, इस्लामकोट, नंगर पारकर, छाछरो, डाहिली, डीपलो, कलोई जे 2600 ॻोठनि में ॾुकारी हालतूं पैदा थियण सां गॾु खूह सुकी वञण करे पीअण जो पाणी अणलभ बणिजी वियो आहे। ॿिए पासे मासूम ॿारनि में मलेरिया, नमूनिया ऐं ग़िज़ाई खोट वारनि बीमारियुनि मों कढियो।
सवें ॿारड़ा बीमारियुनि में वठिजी विया। सिविल अस्पताल मिठी में ग़ज़ाई खोट में ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे वधीक 6 मासूम ॿारड़ा फ़ौत थी विया। सिविल अस्पताल मिठी में ख़ोराक ऐं सहूलियतुनि जी खोट सबबि वधीक 24 कलाकनि में 6 ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि। फ़ौती ॿारड़नि जो अंग हलंदड़ महीने वधी 32 थी वियो आहे, जॾहिं त फ़ौती ॿारड़नि में 2 सालनि जे फरज़ाना, 6 महीननि जी सकीना, 4 ॾींहंनि जी संतरा, 8 महीननि जो दिलीप ऐं पोहरियत मूसा जो ताज़ो जावल मासूम ॿारड़ो शामिल आहिनि। सिविल अस्पताल मिठीअ में दवाऊं ऐं सिहत सहूलियतूं अणलभ बणिजी वयूं। ॾुकारी हालतुनि सबबि ऐलानियल सिंध हुकूमत पारां इमदादी कणक विरहाइण लाइ के उपाउ नाहिनि वरिता विया, जंहिं करे ग़रीब ख़ानदाननि लॾ पलाण तेज़ करे छॾियो, पर हुकूमत थर ते को ध्यानु नाहे ॾिनो। पखिड़ियल बीमारियुनि ते कंट्रोल नाहे थी सघियो, जंहिं करे रोज़ानी मासूम ॿारड़नि जी फ़ौत थियण जो सिलसिलो जारी आहे। थर जे ख़राब थींदड़ सूरत हाल ते हुकूमत समेत चूंडियल नुमाइंदा ख़ामोश आहिनि। थर जी ॿाराड़ी वारनि ॻोठनि में सिहत जूं के बि सहूलियतूं मौजूदु न आहिनि। उन सां गॾु शहरनि जूं इस्पतालूं बि बेलाभ बणियल आहिनि। लखें थरवासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अहम सुर्ख़ियत टंडो आदम में पुट जी फायरिंग में ज़ख़्मी थियल माउ दम ॾेई छॾियो। ॻोठ तारिक अज़ीज़ डेरो जे ख़ानदादी हैदराबाद जे सिविल अस्पताल में दम ॾिनो। पुलिस जवाबदार ग़ुलाम नबी डेरो खे पकड़े वरितो, पर केस दाख़िल न थियो आहे। सेठार जा मां वटि अहम सुर्ख़ी आहे त सेठार जा शहर में पिस्टल जी गोली लॻण सबबि वॾेरो फ़ौत। हुसैनाबाद पाड़े में गोली लॻण सबबि वॾेरो ऐं जियालो अली हसन सोलंगी ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी गंबट अस्पताल में दम ॾिनो। इतलाह ते पुलिस पिस्टल हथु कयो। लाहौर मां वटि अहम सुर्ख़ी आहे त लाहौर अस्पताल में डॉक्टरनि ऐं गार्डन जे तशदुद में नौजवान क़तल। सर्विस अस्पताल में अस्पताल अमले ऐं सिक्योरिटी गार्डन जे औरत किरन जे वारसनि सां मोहमारी थी पई। अहम सुर्ख़ी आहे त मीरपुर ख़ास में 9 जे पेपरनि दौरान कापीअ जी धुम, 10 शागिर्द सोघा। कलम 144 लागू हुजण बावजूदि सेंटरनि ते कापी कराईंदड़नि जी रश लॻल हुई। टीमुनि इम्तिहानी मरकज़नि ते छापा हणी 10 शागिर्दनि खे कापी कंदे पकड़े वरितो। ॾहरकीअ मां बि असां वटि अहम ख़बर आहे त ॾहरकीअ जे प्राइवेट स्कूलनि जे इम्तिहानी सेंटर ते पंजाब जे शागिर्दनि जा कटक लथल। 30 खां वधीक शागिर्द पकड़िजी पिया। ख़बर मूजिबि ॾहरकीअ में सखर बोर्ड तरफ़ां 9 ऐं 10 क्लास जा इम्तिहान शुरू थींदे ई पंजाब जे शागिर्दनि जा कटक लही पिया आहिनि। सखर बोर्ड तरफ़ां पहिरियों भेरो प्राइवेट स्कूलनि खे अलॻि TCF स्कूल में इम्तिहानी सेंटर क़ाइमु कयो वियो। प्राइवेट स्कूलनि वारे इम्तिहानी सेंटर ते पंजाब जा शागिर्द ग़ैर क़ानूनी तौर सां इम्तिहान ॾियण लॻा आहिनि। 9 क्लास जे इंग्लिश वारे पेपर दौरान ॾहरकीअ जे असिस्टेंट कमिश्नर फयाज़ महसर छापो हणी सैफ अली, अब्बास अली, मोहम्मद आफ्ताब, कादर बख्श, फहद बिन याकूब, मोहम्मद अवेस, ज़ैन ख़ालिद, अनीस अख्तर, इनायतुल्लाह, असद हुसैन, आकिब जावेद, जुनैद साकिब, अब्बास तारिक, ग़ुलाम मुहिउद्दीन, मोहम्मद नदीम, मोहम्मद अहमद, ख़ालिद अहमद, ग़ुलाम फरीद, सैयद मोहम्मद अयान समेत 30 खां वधीक पंजाब जे शागिर्दनि खे ग़ैर क़ानूनी तरीक़े सां पेपर ॾींदे पकड़े वरितो। उन्हनि शागिर्दनि जो वास्तो पंजाब जे ज़िले रहीम यार ख़ान, बहावलपुर, सादिकाबाद, मुल्तान ऐं ॿियनि शहरनि सां आहे। असिस्टेंट कमिश्नर सेंटर इंचार्ज मैडम शबाना खे छंड पटींदे चयो त पंजाब जा शागिर्द कहिड़े क़ानून तहत इम्तिहान ॾेई रहिया आहिनि। सेंटर इंचार्ज मैडम शबाना चयो त मूंखे सखर बोर्ड तरफ़ां जेके स्लिपूं मिलियूं उन्हनि खे ई इम्तिहान में विहारियो वियो आहे। उन्हनि जी ख़बर प्राइवेट स्कूल मालिकनि ऐं सखर बोर्ड खे आहे। असिस्टेंट कमिश्नर सखर बोर्ड जे कंट्रोलर ऐं डिप्टी कमिश्नर घोटकीअ ॾांहुं लेटर नंबर 230 जारी कंदे चयो आहे त TCF स्कूल जे दौरे दौरान पंजाब जा शागिर्द पेपर ॾेई रहिया हुआ, तंहिं करे संदुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। असिस्टेंट कमिश्नर पंजाब जे शागिर्दनि खे पुछा कई त तव्हां प्राइवेट स्कूल मालिकनि खे केतिरा पैसा ॾिना आहिनि, जिन चयो त असां 20,000 रुपया ॾिना आहिनि। ज़रियनि मूजिबि प्राइवेट स्कूल मालिकनि पंजाब जे शागिर्दनि जा जली डोमिसाइल तयारु करे सखर बोर्ड जे अमलदारनि सां मिली उन्हनि खे
घोटकी ज़िले जो ॼाणाए सिल्फूं जारी करे रहियूं आहिनि। हैदराबाद मां बि असां वटि अहम ख़बर आहे त तइलीमी बोर्ड हैदराबाद जे निगरानी हेठि 9 ऐं 10 दर्जे जा इम्तिहान शुरू थी विया आहिनि। इम्तिहान जे पहिरीं ॾींहं ते ई 9 दर्जे जे अंग्रेज़ी पेपर में कापी हलंदी रही। सेंटर अंदरि मोबाइल फ़ोननि ते शागिर्दनि खे सवालनि जा जवाब हल थियल जवाब मैसेजनि ऐं व्हाट्सअप ते मिलंदा रहिया। बोर्ड इंतज़ामिया 56 शागिर्दनि खे कापी केस करे सेरी इम्तिहानी सेंटर जे एक्सटर्नल खे मुअतल करे छॾियो। दड़ो मां असां वटि अहम ख़बर आहे त दड़ो में बाहि लॻण सबबि 70 ॻोठाणनि जा घर सड़ी रख थी विया। देह 12 नुसरत में ॻोठ मोहम्मद उस्मान छुटो में बाहि लॻी वई। बाहि ॾिसंदे ॻोठाणे महबूब सहतो मिठल ग़ुलाम नबी अज़ीज़ुल्ला अमीर अली रज़ा मोहम्मद मुहर्रम हाजानो ईसा सहतो रजब कमर हाकिम सहतो छुटल सहतो अली गुहर उमेद अली मजीद ताज मोहम्मद अब्दुल्ला जुल्फकार समेत 70 ॻोठाणनि जे घरनि खे लपेट में आणे छॾियो, जंहिं सबबि घरनि में पियल अनाज रोक रक़म ज़ेवर नियाणियुनि जो ॾाज ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो, जॾहिं त 8 बकरियूं बि सड़ी मरी वयूं। बर वक़्त इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते कंट्रोल आंदो। वाक़े बैदि मुतासिर खुले आसमान हेठि वेठल हुआ। केर बि संदुनि मदद लाइ न आयो। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त संदुनि माली सहायता कई वञे। हैदराबाद मां ई असां वटि अहम ख़बर आहे त सिंध जे खुराक खाते तरफ़ां 14 लख टन कणक जी ख़रीदारीअ लाइ नेब सां VR कंदड़नि खे ख़रीदारीअ में शामिल न करण वारे फ़ैसिले बावजूद डायरेक्टर फूड जे ख़ासि माण्हू तौरु सुञाणप रखंदड़ तारिक अबड़ो ख़िलाफ़ अरबें रुपयनि जे ग़बन वारे केस में हलंदड़ जांच बावजूद नेब जे केस मां लाड़काणे जेल मां ज़मानत ते आज़ाद कराए ॿीहर कणक जे ख़रीदारीअ जे ॾेती लेतीअ जो कमु ॾिनो वियो आहे। होॾां कणक जे ख़रीदारीअ जे सिलसिले में खुराक खाते तरफ़ां किरोड़े रुपयनि जे करप्शन हज़ारे बोरियूं गुम करण वारनि केसनि में नामज़द अमलदार खे कणक जे नई ख़रीदारीअ मर्कज़ जो इंचार्ज बणायो वियो आहे। गॾिकयल ॼाण मूजिबि दादू जे DFC विशन दास ख़िलाफ़ हज़ारे बोरियूं गुम करण वारी जांच हलण बावजूद खेसि नई ख़रीदारीअ दौरान दादूअ जो DFC मुक़ररु कयो वियो आहे। शहीद बेनज़ीराबाद ज़िले में फूड इंस्पेक्टर नूरुल्ला महर, इंस्पेक्टर एजाज़ उन्नड़, सुपरवाइज़र मुर्तज़ा उन्नड़, अली हसन रिंद, मीरपुर ख़ास में मोचारो मंगरियो, मजीद खीरियो में ग़ुलाम अली ख़ासक़ैली ऐं सांगड़ ज़िले जे कंडियारे जे फूड इंस्पेक्टर ज़ैब मक्सीअ ख़िलाफ़ बि किरोड़े रुपयनि जे कणक खुर्द बुर्द करण ते खुराक खाते तरफ़ां जांच जारी आहे। पर उन बावजूद ॼाणायल समूरनि अमलदारनि खे कणक जे ख़रीदारीअ जो नयूं ज़िमेवारियूं ॾिनी वयूं आहिनि। गॾिकयल ॼाण मूजिबि हिन वक़्तु डायरेक्टर फूड जे ऑफिस में कणक जी ख़रीदारीअ लाइ सेंटरनि जो इंचार्ज बणाइण लाइ वॾे अघ में पहिरीं सेंटर वठो जी बुनियाद ते सौदा थी रहिया आहिनि, जिन में खुराक खाते तरफ़ां किरोड़े रुपयनि जे खुर्द बुर्द वारनि खे ॾे वठ जी बुनियाद ते ख़रीदारी मर्कज़नि जो इंचार्ज बणायो वियो आहे, जॾहिं त ॿियनि अमलदारनि जी मुक़ररीअ लाइ मुआमला हलंदड़ आहिनि। हिन वक़्तु खाते तरफ़ां 2 दर्जन माण्हुनि ते हज़ारे बोरियूं खुर्द बुर्द करण ऐं किरोड़े रुपयनि जूं गोभियूं हणण वारा केस हलंदड़ आहिनि। केसुनि में नामज़द माण्हुनि खे ख़रीदारी खां पासीरो न कयो वियो आहे। होॾां खुराक खाते तरफ़ां 93 अरब रुपयनि जो बैंकुनि खां वरितल कर्ज़ एवज़ ख़रीद कयल कणक जूं 1 करोड़ बोरियूं ओधर ते फ्लोर मिल्स हवाले कयूं वयूं आहिनि त जीअं नई कणक जी ख़रीदारीअ लाइ गोदाम ख़ाली करे सघजनि। ख़ैरपुर मां बि असां वटि अहम ख़बर आहे त ॻाढ़ी मोरीअ जे कचे में 10 लख इनाम रखियल धाड़ेल फज़ल उर्फ़ फज़लू पुट मौला बख़्श लुंड मुक़ाबले में मारिजी वियो। मुक़ाबिलो कंदड़ पुलिस पार्टीअ लाइ 3 लख रुपया इनाम ऐं सर्टिफिकेट जो ऐलान कयो वियो। CIA पुलिस जे इंचार्ज नूरदीन खूंहारो ऐं SHO राणू ख़ान महर जी अॻवानीअ में पुलिस जो ॻाढ़ी मोरीअ जे कचे अलरा जागीर बचा बंद भरिसां दरिया जे किनारे ते धाड़ेल सां मुक़ाबिलो थी वियो, जंहिंमें 10 लख रुपया इनाम रखियल धाड़ेल फज़ल उर्फ़ फज़लू पुट मौला बख़्श लुंड मारिजी वियो, जॾहिं त संदसि 2 साथी फ़रार थी विया। होॾां मारिजी वियल धाड़ेल समेत 3 ॼणनि मथां CIA इंचार्ज जे फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। ॿिए तरफ़ इतला आहिनि त धाड़ेल टंडो मस्ती थाणे जे हद
पीर जीलानीअ ते फ़क़ीराणो वेस करे रहण शुरू कयो हो। CIA पुलिस 2 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयो हो, जंहिंखे अङारे ॾींहुं सुबुह जो बाख फुटीअ महिल मुक़ाबिलो ॾेखारे मारे वियो आहे, जॾहिं त मारिजी वियल धाड़ेल जो लाश संदसि भाणे जो बदरुद्दीन लुंड खणाए वियो। भान सईदाबाद मां असां वटि अहम ख़बर आहे त भान सईदाबाद वेझो स्कूल में ड्यूटीअ दौरान जोहीअ जे सीनियर सहाफ़ी वफ़ा ब्रहमाणीअ जे भाइटे उस्ताद निसार अहमद ब्रहमाणीअ ते सख़्त तशदुद कंदड़ जवाबदारनि खे महीनो गुज़रण बावजूद गिरफ़्तार न कंदड़ पुलिस उबतो जवाबदार जे फरियाद मुतासिरनि मास्तर निसार अहमद ऐं संदसि पीउ सीनियर मास्तर नूर अहमद ब्रहमाणी ऐं पुट इंजीनियरिंग जे शागिर्द फारूक अहमद ब्रहमाणीअ ख़िलाफ़ झेड़े ऐं धमकियुनि जी कूड़ी FIR दाख़िल करे छॾी आहे। पुलिस जे अहिड़े ॾाढ ख़िलाफ़ मुतासिर मास्तर निसार अहमद, सीनियर मास्तर नूर अहमद ऐं पुट फारूक अहमद ब्रहमाणीअ प्रेस क्लब पहुची एहतियात कंदे अलामती बुख हड़ताल कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे इन्हनि चयो त पुलिस अंधेर नगरी शरबट राजा वारी कार कंदे तशदुद जे जवाबदार अज़ीज़ुल्ला मल्हा ऐं रिज़वान मल्हा खे केस दाख़िल हुजण बावजूद गिरफ़्तार नाहे कयो वियो, जॾहिं त महीने खां पोइ जवाबदारनि जी फरियाद ते असां ख़िलाफ़ कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। हिननि ॿुधायो त महीनो अॻु बाल घर में वञण तां जवाबदार अज़ीज़ुल्ला मल्हा ऐं रिज़वान मल्हा स्कूल में घिड़ी हमिलो करे मास्तर निसार ब्रहमाणीअ ते सख़्त तशदुद कयो हो। जामशोरे मां असां वटि अहम ख़बर आहे त के बिरोही जर्मनीअ जे आसार क़दीमा ऐं फन तामीर जे जग मशहूर माहिर प्रोफेसर माइकल जेनसन चयो आहे त मोहन जे दड़े जा सुल्तनत अमान सां ख़ासि वापारी लाॻापा हुआ। सिंधु माथरी ऐं मोहन दड़े ते तहक़ीक़ जी ज़रूरत न सिर्फ़ क़ौमी पर आलमी अहमियत वटां आहे। सिंध यूनिवर्सिटीअ जे शेख अयाज़ ऑडिटोरियम में प्रोफेसर माइकल जेनसन मोहन जे दड़े जे अहमियत बाबति हिकु ख़ुसूसी लेक्चर ॾींदे प्रोफेसर माइकल जेनसन चयो त सिंधु माथरी जी तहज़ीब मिस्र, मेसोपोटेमिया ऐं हड़ापा जे तहज़ीब सां न सिर्फ़ तमामु घणी हिकु जहिड़ाई रखे थी पर कुझु ॻाल्हियुनि में उन्हनि खां तमामु घणी बहितर पुण आहे। इन चयो त मोहन जो दड़ो क़दीम तहज़ीब जो उहो वाहिद शहर आहे जेको सिहत ऐं रिथाबंदीअ जे साइंसी उसूलनि तहत तामीर थियल हो, जिते पाणीअ जे फ़रहामी ऐं नेकाल जो अहिड़ो त जदीद निज़ाम क़ाइमु थियल हो जेको हम असर तहज़ीब वटि मौजूदु न हो। हिन चयो त ताज़े थियल तहक़ीक़ में सिंधु माथरी ऐं अमानी तहज़ीब मुतलिक़ पुण अहम अॻभराई थी आहे। अहिड़े क़िस्म जा आसार पुण मिलिया आहिनि जिन मां अंदाज़ो थिए थो त सिंधु माथरी ख़ासि तौर ते मोहन जे दड़े जे माण्हुनि जा सुल्तनत ओमान जे माण्हुनि सां ॿेड़नि वसीले ख़ासि वापारी लाॻापा हुआ। इन चयो त सिंधु माथरी ऐं मोहन जे दड़े ते तहक़ीक़ जी ज़रूरत न सिर्फ़ क़ौमी पर आलमी अहमियत वठां पुण आहे ऐं इंटरनेशनल सेंटर फॉर इंडस वैली इंटीग्रेटेड स्टडीज़ जो फ़ाल थियणु उन सिलसिले में हिकु अहम अॻभराई आहे जेका वक़्त जी हिकु अहम ज़रूरत आहे। उन खां अॻु सिंध यूनिवर्सिटी जामशोरो ऐं रिसर्च सेंटर इंडियन ओशियन RIO अमान ऐं जर्मन रिसर्च सेंटर मोहन जो दड़ो GRCM विच में इंटरनेशनल सेंटर फॉर इंडस वैली इंटीग्रेटेड स्टडीज़ खे फ़ाल बणाइण वारे प्रपोज़ल ते सहियूं कयूं वयूं। सिंध यूनिवर्सिटीअ जे नुमाइंदगी वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त कई, जॾहिं त शराकत कंदड़ इदारनि जी नुमाइंदगी प्रोफेसर माइकल जेनसन कई। दादू अमाम असां वटि अहम ख़बर आहे त दादू शहर जे शहबाज़ कॉलोनीअ में लॻल 3 कॉलोनियुनि जो ख़राब थियल ट्रांसफार्मर गुज़िरियल 5 ॾींहनि खां तब्दील न करण ख़िलाफ़ शहबाज़ कॉलोनी, तौफ़ीक़ कॉलोनी, मेहरान आबाद कॉलोनी जे सवें रहवासियुनि ॿारनि सां गॾिजी एहतियाती मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते सर्किट हाउस आॾो धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾेई 2 कलाकनि ताईं रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि लाड़काणे खां हैदराबाद ऐं कराची ॾांहुं ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी वयूं। उन मौक़े ते एहतजाज जी अॻवानी कंदड़ साजिद मस्तोई, गुल मल्हा, ग़ुलाम नबी सुहाग, अब्दुसत्तार भट्टी ऐं ॿियनि चयो त 3 कॉलोनियुनि जो ट्रांसफार्मर धमाके सां किरी ख़राब थी पियो। गुज़िरियल 5 ॾींहनि खां बिजली बंदि आहे। सिपको अमलदारनि खे शिकायतूं कयूं पर ट्रांसफार्मर तब्दील नथो कयो वञे। पीअण जो पाणी
न आहे। ॿारनि जा इम्तिहान शुरू थी चुका आहिनि। बिजली न हुजण सबबि पढ़ाई मुतासिर थी रही आहे। सिपको अमलदारनि 2 ॾींहनि खां इलाइक़े मां चंदो वठी रहिया आहिनि ऐं चवनि था त मरमत लाइ 60,000 ख़र्च ईंदो, जेको इलाइक़े वासियुनि खे भरणो आहे। इन्हनि चयो त सार्फिन बिल जमा कराइनि था। ट्रांसफार्मर सड़ी वञण या ख़राब थियण जा ज़िम्मेवार सेपको अमलदार आहिनि। इन्हनि चयो त जेसि ताईं ट्रांसफार्मर न लॻंदो तेसि ताईं धरणो जारी रहंदो। मुसलसल 2 कलाकनि ताईं रोड ब्लॉक हुजण बैदि दादू पुलिस मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे ख़ातिरी कराई त सेपको अमलदार सुबुह ताईं ट्रांसफार्मर लॻाए वेंदा। अहिड़ी ख़ातिरीअ बैदि मुज़ाहिरनि धरणो ख़तमु कयो ऐं चिताव ॾिनियूं त सुबुह 10 वॻे ताईं ट्रांसफार्मर न लॻो त हू ॿीहर इंडस हाईवे ते धरणो हणंदा। छाछरो मां बि असां वटि अहम ख़बर आहे त छाछर जे वॾी आबादी रखंदड़ ॻोठ वाउड़ीअ तोरा जो आरो प्लांट 15 ॾींहनि खां बंदि हुजण करे ॻोठाणा पाणीअ जे फुड़े लाइ तरसण लॻा। ॻोठाणा 10 किलोमीटर पंधु करे भर वारे ॻोठ मां मिठो पाणी भरे अचण ते मजबूर आहिनि। उन मौक़े ते ॻोठाणनि चनेसर नोड़ी, नियाज़ अली नोड़ी, मोहम्मद बिलाल, अताउल्ला अला जड़ियो, अब्दुल सत्तार ऐं ॿियनि दाहींदे चयो त असांजे ॻोठ में लॻल वाहिद आरो प्लांट 15 ॾींहनि खां ख़राब थियण करे बंदि आहे। आरो प्लांट हलाईंदड़ कंपनी पाक ओसीस मरमत कराइण लाइ तयारु न आहे। अॻु में बि प्लांट असां पंहिंजी मदद पाण तहत ठारायो हो। आरो प्लांट इंतिज़ामिया ग़ाइब हुजण करे असां मजबूरनि सालुनि खां छॾियल खूहनि जो खारो पाणी वापराइण ते मजबूर आहियूं, जंहिं करे ॿारनि ऐं औरतुनि में मुख़्तलिफ़ बीमारियूं पखिड़िजी वयूं आहिनि। ॻोठाणनि चयो त असां 10 किलोमीटर पंधु करे ॻोठ सांवरियो जे पार खां मिठो पाणी भरे अचण ते मजबूर आहियूं। इन्हनि सिंध हुकूमत ऐं ज़िलई इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त ख़राब पियल आरो प्लांट जी मरमत कराए पीअण जो पाणीअ जो मसइलो हल करायो वञे। ठठे मां बि असां वटि अहम ख़बर आहे त ठठे में लिंग कांडारींदड़ गर्मीअ बावजूदि पीअण जे पाणीअ जे संगीन खोट पैदा थी वई आहे। शहरी पाणीअ जे लप लाइ परेशान बणियल आहिनि। पाणी विकिरो कंदड़नि जा जावा थी विया आहिनि। म्यूनिसिपल कमेटी ठठो ऐं टाउन कमेटीअ जे इंतिज़ामिया नोटिस न वरितो। ठठे शहर में गुज़िरियल केतिरनि ॾींहनि खां पीअण वारे पाणीअ जी खोट संगीन सूरताल इख़्तियार करे वरिती आहे। शहरियुनि पारां घरनि में ज़ख़ीरो कयल पाणी बि ख़तमु थी वियो आहे, जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी ठठो ऐं टाउन कमेटी जे वाटर सप्लाई वारनि तलाउनि में पुण पाणी न हुअण बराबरि आहे, जंहिं सबबि शहरी पाणीअ जे फुड़े लाइ तड़पी रहिया आहिनि। जॾहिं त पाणी विकिरो कंदड़नि जा वारा नयारा थी विया आहिनि, जेके फी केन 20 खां 30 रुपया, गॾा गाॾी 200 खां 250 रुपया ऐं पाणीअ जो फी टैंकर 1500 खां 2000 रुपयनि एवज़ विकिरो करे रहिया आहिनि। मस्जिदुनि में निमाज़ी विज़ूअ जो पाणी न हुअण करे घरां विज़ू करे अचण लॻा आहिनि। उन बावजूदि म्यूनिसिपल कमेटी ठठो ऐं टाउन कमेटी मकली जी इंतिज़ामिया नोटिस वठण लाइ तयारु न आहे। उन ॾिस में ठठे ऐं मकलीअ जे शहरिन जावेद गनी मेमण, मामा इसाक खुश्क, रिज़वान शाह, इरफान शेख ऐं ॿियनि पाणीअ जी खोट जो ज़िम्मेवार इंतिज़ामिया खे करार ॾींदे चयो आहे त पाणीअ जी हथरादू खोट पैदा करे शहरियुनि खे उञ विघे तड़पायो पियो वञे। हिननि चयो त फौरी तौर ते शहरियुनि खे पाणीअ जी फ़राहमी न कई वई त शहरी म्यूनिसिपल कमेटी ठठो ऐं टाउन कमेटी मकलीअ जे इंतिज़ामिया जे ऑफिसुनि जो घेराव कंदा। न्यू सईदाबाद मां असां वटि अहम ख़बर आहे त न्यू सईदाबाद जे सोलंगी पाड़े में हैदराबाद जे हाली रोड थाणे जी पुलिस अटालन ग़ुलाम सरवर सोलंगीअ जे घर में घिड़ी भञ ढाह कंदे घर धणीअ जे भाउ ग़ुलाम शबीर सोलंगी ऐं भाइटे क़दीर सोलंगी खे मारकुट करे खणी वई। उन ॾिस में ग़ुलाम सरवर सोलंगी जी भेण हाजरा सोलंगी प्रेस क्लब पहुची साफ़िन खे ॿुधायो त हाली रोड पुलिस जे SHO इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कंदे बिना मजिस्ट्रेट जे घर में काहे पियो ऐं औरतुनि ॿारनि खे मारकुट करे भाउ ऐं भाइटे खे मारकुट करे खणी विया आहिनि। इन चयो त ख़दशो आहे त पुलिस मुंहिंजे भाउ खे मुक़ाबिलो ॼाणाए फुल फिराई करे छॾींदा। कलोईअ में छोकिरीअ खे अगवा करण जी कोशिश ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त नींगीरीअ खे अगवा कयो वियो आहे, केस जल्द बाज़ियाब करायो वञे। सामारे मां बि अहम सुर्ख़ी आहे त सामारो में बाह पोरित जो घर ऐं 6 एकड़ कमंद साड़े रख करे छॾियो। लाड़काणे मां असां वटि अहम सुर्ख़ी आहे त लाड़काणे में पुट जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ धरणो बाकराणी वासी पीर सन जो एहतियाती मुज़ाहिरो।
पीर सन अली मोहम्मद आबड़ो नौजवान पुट जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ प्रेस क्लब आॾो एहतियाती मुज़ाहिरो कयो। हिन मुतालबो कयो त पुट अकबर आबड़ो खे क़त्ल कंदड़नि खे पुलिस 10 सालनि दौरान गिरफ़्तार न करे सघी आहे। हिन मुतालबो कयो त जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम कालम तहरीर कयो आहे गुल मोरो। संदसि कालम जो उनवान आहे त 18हीं तरमीम जे ख़ात्मे जा सांभा साॻियां लाटूं साॻियां चग। गुल मोरो पंहिंजे मज़मून में लिखे थो त सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी ऐं पंहिंजा हक़ ॾियारण लाइ 18हीं तरमीम वॾी धाम धूम सां पीपी वारे दौर में बलोचिस्तान जे साहेली समुंड गवादर भरिसां समुंड में ॿेड़ीअ ते चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि मुल्की वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गीलानी सदर आसिफ अली ज़रदारी निगरानीअ में सहियूं कयूं हुयूं ऐं सॼे मुल्क में 18हीं तरमीम जो जश्न पिणु मल्हायो वियो हो। हिन 18हीं तरमीम तहत हाणे सूबनि खे पंहिंजा अख़्तियार हासिल हूंदा। खोड़ सारा खाता जेके वफ़ाक़ जे हवाले केतिरे वक़्त खां रहंदा पिया आया, जिन में तइलीम खां वठी सिहत आर्कियालॉजी सकाफ़त खां वठी उशर व ज़कात ताईं इहे समूरा खाता ऐं सूबनि जा मदनी वसीला उन्हनि ते पिणु हाणे वफ़ाक़ जो न पर सूबनि जो हक़ हूंदो। वॾी ॻाल्हि त अञा उन 18हीं तरमीम वारे पननि तां मस सुकी न हुई त उन जे 3 ॾिहाड़नि खां पोइ वफ़ाक़ राजधानीअ मां उहो इनकशाफ़ थियो त जेको मुआहिदो 6 सूबनि जे विच में हिन तरमीम जे हवाले सां सूबनि जे हक़नि खे ॾियण लाइ कयो वियो हो, उहो मुआहिदो मरकज़ी आफ़ाक़ी अलमारीअ मां गुम थी वियो आहे। जॾहिं त ॾिठो वञे त पाकिस्तान ठहिण खां अॻु 40 वारनि ठहराव तहत चइनी फितरी क़ौमनि गॾिजी करे उहो मुआहिदो कयो हो त मुल्की रियासत अंदरि चइनी रियासतुनि खे पंहिंजा बुनियादी हक़ बराबरि जी बुनियाद ते हासिल हूंदा ऐं सिर्फ़ु मरकज़ खे 4 खाता हूंदा, जॾहिं त ॿियनि समूरनि खातनि ते सूबनि जो ई अख़्तियार हूंदो ऐं उन अख़्तियार तहत धरती धणी पंहिंजे वसीलनि जा मालिक पाण हूंदा। पर ॾिठो वञे त उन ते मुल्की रियासत अमल करण खां ई नाबरी वारे छॾी हुई, जंहिंजे करे फितरी क़ौमुनि ख़ासि तौर ते बंगालियुनि बलोचनि ऐं सिंधियुनि में एहसास महरूमी वधी वई हुई ऐं उन जे करे जॾहिं अहिड़ी रवश जे ख़िलाफ़ सॼे मुल्क अंदरि धरती धणियुनि एहतिजाज कयो त उन जे नतीजे में 1 यूनिट लागू करे समूरनि फितरी क़ौमुनि खे क़ैद करण जी कोशिश कई वई। न फितरी क़ौमुनि जी ॿोली तस्लीम कई वई, न वरी उन्हनि जा बुनियादी हक़ तस्लीम कया विया, जंहिंजो नतीजो उहो निकितो जो अॻिते हली उन बुनियाद ते बंगाल वारो सानियो पेश आयो। उनखां पोइ बि ॾिठो वञे त इहा साॻी रवश वरजाई वई, जंहिंजे करे काफ़ी वक़्त खां सूबनि में वफ़ाक़ विच में जेको टकराव रहियो उनजो सबबु इहो ई रहियो त सूबनि जी मिल्कियतुनि में मरकज़ जूं नज़रूं आहिनि ऐं इहो अॻिते हली वॾो ममण मची सघे थो। उन सिलसिले में हिन वक़्त बि जेको सॼे मुल्क अंदरि बुहरानी कैफ़ियत नज़र अचे पई, उन जा सबब इहे ई आहिनि त जंहिं अहसास महरूमी जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वयूं, इहा ई अहसास महरूमी ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे ऐं घटिजण बजाए हाणे त उहो बि ऐलान कयो वियो आहे त नरगो वफ़ाक़ 18हीं तरमीम खे ख़तमु करे नए सिर सूबनि जा थोरा घणा मिलियल अख़्तियार बि पाण वटि रखण थी चाहे, पर एतिरे क़दुरु जो इहा बि मीडिया में ॻाल्हि अची वई आहे त हाणे सूबनि अंदरि तइलीमी बोर्ड यूनिवर्सिटियुनि खां वठी नंढनि वॾनि स्कूलनि में थींदड़ इम्तिहाननि वारा अख़्तियार बि हाणे वफ़ाक़ जे हवाले हूंदा, जंहिं जूं तयारियूं पिणु कयूं वयूं आहिनि। 18हीं तरमीम जे ख़ात्मे जो बुनियाद उहो जणायो वियो आहे त चूंडियल मेंबरनि दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि त मरकज़ खे वधीक मज़बूत बणायो वञे ऐं उन्हनि दरख़्वास्त ॾींदड़ चूंडियल मेंबरनि जो जेकॾहिं फेरो खणिजे त उन्हनि सभिनी जो तालुक़ वॾे भाउ यानी पंजाब सां आहे। केॾी न हैरत जोगी कहाणी आहे जो हर मसइले ते अहिड़ो त अड़ांगो पंध बणायो पियो वञे ऐं मसाइलनि खे अवाम जी ॻिचीअ में विधो पियो वञे, जो हमेशह इहो पंहिंजनि ई मसइलनि में फाथल हुजे ऐं संदुनि ख़िलाफ़ को आवाज़ बि न उथारे सघे। इहा रविश हिन वक़्त ताईं जेका जारी रही आहे, उन पुठियां असुल में उन्हनि ई क़ुवतनि जो हथ जिन हमेशह कॾहिं इस्लाम ऐं
कुफर जे नाले में त कॾहिं वरी जमहूरियत ऐं नीम जमहूरियत जे नाले में ऐं कॾहिं वरी मर्कज़ खे ख़तरे जे नाले में अहिड़ा ई कुधा कम थींदा रहिया आहिनि। हिन वक़्तु जॾहिं मुल्की हालतूं अनारकी वारी सूरत हाल सबबु ॾींहों ॾींहुं ख़राब बणियल हुजनि, वफ़ाक़ ऐं सूबनि विच में वसीलनि खां वठी ॿोलियुनि वारे मसइले ते विछोटियूं हुजनि ऐं को बि कंहिं ते एतबार करण लाइ तयारी न हुजे, उन पस मंज़र में अहिड़ी सूरत हाल पैदा करण मां उहो वाज़े थिए थो त अञा बि तारीख़ मां सबक़ नाहे पिरायो वियो, छो त हिन वक़्तु बलोचिस्तान जूं हालतूं कंहिंखां ॻुझियूं कोन आहिनि, न वरी सिंध अंदरि जेके कार गुज़ारियूं थियनि पियूं या वरी जेके माण्हू पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारीनि था उन्हनि खे उन्हनि जे ज़बाननि ते तालन हणण जी कोशिश थींदी हुजे। अहिड़ी सूरत हाल में इहा अनारकी पैदा करणु ॼण त ॼाणी वाणी रियासत सां दुश्मनी कई पई वञे, जॾहिं त इहा ख़बर आहे त मुल्की अंदरूनी हालतूं त ख़राब ई ख़राब आहिनि, पर उन सां गॾोगॾु जेको ॿाहिरियूं दबाव ॾींहों ॾींहुं मुल्की इदारनि मथां वधंदो पियो वञे ऐं पाड़ेसरी मुल्कनि अफ़गानिस्तान खां वठी ईरान ताईं या वरी ख़ारजी सतह ते मुल्क खे जेका अकेलाइप वारो मंज़र नज़र अचे पियो, उन हवाले सां ॾिठो वञे त हिन वक़्तु सॼी दुनिया जो नज़रूं ॼण त हिन ख़िते ते ई फुतल आहिनि ऐं हिन खेल पुठियां बि साम्राजी कुवतुनि जो ई हथु आहे त कहिड़े बि तरीक़े सां मुल्क अंदरि अहिड़ी त घरू वेड़ वारी सूरत हाल बणिजी वञे जंहिंसां खे न फ़ाइदो रसी सघे। ताज़ो अमेरिका पारां पाकिस्तान जे एटमी हथियारनि वारनि 7 कंपनियुनि ते पाबंदीअ खां वठी अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान विच में हलंदड़ छिकताण खां वठी पाक भारत लाॻापा जेके इंतिहाई तकरारी नज़र पिया अचनि, उन्हनि हालतुनि में मुल्क अंदरि अहिड़ा गैर फितरी फ़ैसिला करण मां मुराद इहा ई आहे त अॼु बि इहे ई क़ुवतूं जिन हमेशह मुल्क खे वधीक मसइलनि में फासाइण लाइ अहिड़ा त गैर फितरी फ़ैसिला कया जिन जे करे अवाम अॼु ॾींहं ताईं संदुन गैर फितरी फ़ैसिलनि जे करे अज़ाब भोगे पियो। हालांकि ही वक़्तु उहो आहे त गॾिजी करे वफ़ाक़ ऐं सूबनि विच में भाईचारे वारो माहौल बणिजे ऐं सभिनी जो हिक ॿिए ते एतमाद हुअणु घुरिजे। जॾहिं बि बद एतमादी पैदा थींदी आहे त उते मसइला ई पैदा थींदा आहिनि ऐं जॾहिं इहे मसइला वधी वण थी वेंदा आहिनि त पोइ हल करण बि इंतिहाई ॾुखिया थी पवंदा आहिनि। अञा हिन अरिड़हीं तरमीम खे को ॾहाको साल बि नाहिनि गुज़रिया त पोइ आख़िर कहिड़ो वफ़ाक़ खे ज़रूरत महसूस थी आहे जो तड़ तकड़ में हथ ठोकियूं दरख़्वास्तूं पहुची वयूं ऐं उन्हनि जी दरख़्वास्तनि अचण खां पोइ वफ़ाक़ी सरकार कमेटियूं पिणु जोड़े छॾियूं आहिनि ऐं उहे तयारियूं बि कयूं वयूं आहिनि त हिन ई इलेक्शन खां अॻे हिन तरमीम खे ख़तमु करण लाइ असेंबली ऐं सीनेट मां उहो बिल बि पास करायो वेंदो। सवाल इहो आहे त जेकॾहिं ईअं थिए थो त पोइ PP जंहिंजी सरवाणीअ में वॾो रिंगट कयो वियो हो त हिन तरमीम जे अचण खां पोइ नंढनि सूबनि जे अहसास महरूमी ख़तम थी वई आहे ऐं नंढनि सूबनि अंदरि असुल खीर जूं नदियूं वहण शुरू थी वयूं आहिनि। ठीकु आहे, ईअं न थियो हुजे, पर जेके थोरा घणा सूबनि खे इख़्तियार वफ़ाक़ पारां मुंतक़िल कया विया हुआ उन्हनि खे वरी वापसि वफ़ाक़ जे हवाले करण ते ॾिसिजे त PP को एहतिजाज करे थी या नथी करे, छो त हिन वक़्तु बि इहे पाण सिंध हुकूमत में हुजण सां गॾु वफ़ाक़ अंदरि अपोज़िशन वारे सीटुनि ते मौजूदु आहिनि ऐं उन सां गॾु उहो पिणु ॾिसणो आहे त नून लीग जेका हमेशह दावा कंदी रही आहे त इहा नंढनि सूबनि जे अहसास महरूमी जो संदुन दिलि में दर्द रहे थो। इहा हिन सूरत हाल में हिन मसइले ते कहिड़ो थी फ़ैसिलो करे। हूअं बि ॾिठो वञे त वफ़ाक़ हर मसइले ते को न को बहानो बणाए पंहिंजो फ़ैसिलो मढ़ियो आहे ऐं उन सां मसइला ई वधिया आहिनि ऐं डंडे जे ज़ोर ते उन ते अमल बि करायो वियो आहे। अहिड़ो ई तारीख़ी वाक़ियो मग़रबी ऐं मशरक़ी पाकिस्तान जे स्पीकर मौलवी तमीज़ुद्दीन वारो वाक़ियो ई आहे जंहिंजे मथां टाइप राइटर चोरीअ जो इल्ज़ाम लॻायो वियो हो ऐं उहो केस उन वक़्तु साहाती परगणे जे अज़ीम शख़्स चीफ जस्टिस सिंध मोहम्मद बख़्श मेमण वटि ॿुधणु आयो हो ऐं उनखे सज़ा ॾियण लाइ संदसि कराचीअ वारे घर ते उन वक़्त जे वज़ीर ख़ारजा
अस्कंदर मिर्ज़ा मुल्की सदर ऐं वज़ीर आज़म जो हुकुमनामो खणी आयो हो त कहिड़े बि तरीक़े सां हिन खे सज़ा ॾियणी आहे, पर ही महान शख़्स ई हुयो जंहिंखे मुंहं ते जवाबु ॾेई छॾियो ऐं राति जो 354 सिफ़नि ते तारीख़ी फ़ैसिलो लिखी सुबुह जो अदालत पहुची मौलवी तमीज़ुद्दीन खे आज़ादु करण जो ऑर्डर जारी कयई। अञा आज़ादु करण वारे फ़ैसिले खे हिकु कलाक ई न गुज़रियो हो त नौशर फिरोज़ जे थाणे ते जस्टिस मोहम्मद बख़्श मेमन जे ख़िलाफ़ हिकु नींगर सां ज़्यादती जो इल्ज़ाम हयो वियो हो, पर उन मुड़ुस मथे पोइ बि आण न मञी। सो लाज़मी तौर ते जेकॾहिं हिन 18हीं तरमीम वारे जे ख़ात्मे लाइ पार्लियामेंट में को फ़ैसिलो कयो वञे थो त पोइ ॾिसणो इहो आहे त जस्टिस मोहम्मद बख़्श मेमन जियां मौजूद अदलिया कहिड़ो क़दम थी खणे। सो हिननि हालतुनि में हिन अहम मसइले ते जॾहिं सूबनि ऐं वफ़ाक़ विच में टकराव वारी सूरताल हुजे, उते अदालत खे बि उन ॻाल्हि जो नोटिस वठणु घुर्जे त हीअ आख़िर हिन रियासत अंदरि कहिड़ो खेल खेॾियो पियो वञे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम कालम तहरीर थियल हुयो गुल मोरो जो ऐं उनवान हुयो 18हीं तरमीम जे ख़ात्मे जा सांभा साॻियां लाटूं साॻियां चग। अवां जे समातुनि जे नज़र थियो प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन